असांजे काजी साहब जे गुफ्तगू के दरमियान में असांजा अहम मेहमान नात ख़्वान हाफिज़ अबू बकर मदनी साहब दामत बरकातुल आलिया तशरीफ़ फरमा थिया। असां खेन भलीकार ऐं जीकार था चऊं। काज़ी मोतीउल्ला साहब के असां मज़ीद 5 मिनट अञा साईं जा वठंदासीं। असांजे काजी साहब के खिताब के दरमियान में असांजा एक मेहमान जनाब पीर सैयद अली शाह राशिदी साहब जेके मरकज़ी चेयरमैन आहिनि क़ौमी अमन कमेटी बैन अल मज़ाहिब बिराए हम आहंगी पाकिस्तान। असां संदन थोराइत आहियूं खेनि भलीकार चऊं था ऐं साणनि गॾु ॿिया दोस्त जेके बि आया आहिनि सभिनी खे भलीकार था चऊं। असां हिन मौक़े ते हमद नात जे सालियाना मौक़े ते सदाई सभिनी नात ख़्वाननि खे नए साल जी डायरी सूखड़ी तौर पेश कंदा आहियूं। पर अॼु उहे शयूं तयारी जे मरहले में मींहं जूं मुंदूं ऐं कुझु ॿियूं इन में अहिड़ियूं अची वियूं मजबूरियूं तयारु न थी सघियूं आहिनि। पर हिकु ॿिनि डायरियुनि जी सूखड़ी हिकिड़ी महिमान ख़ासि ऐं ॿी साहिब सदर जे ख़िदमत में सभ खां पहिरीं असां पंहिंजे महफ़िल जे सदर मोहतरम अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब जिन जी ख़िदमत में हीअ डायरी गुज़ारिश कंदासीं। मोहतरम साईं असांजा जेके महिमान आहिनि अमन कमेटी जा साईं पीर अली शाह राशिदी साहब जेके मरकज़ी चेयरमैन आहिनि अमन कमेटी बैन अल मज़ाहिब बिराए हम आहंगी पाकिस्तान, उन्हनि जे हथां हीअ सूखड़ी काज़ी साहब जिन खे इनायत कराईंदा। ये सूखड़ी अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब जिन जे ख़िदमत में जेका शहीद इस्लाम जा बिरादर मोहतरम साईं जावेद अहमद सुमरो साहब कारी जावेद अहमद सुमरो साहब जे हथां साईं महफ़िल जे साहिब सदर के ये सूखड़ी पेश कंदा। उन खां पोइ एक अज़ीम बी सूखड़ी इन्हनि मेहमाननि जे लाइ पहिरीं महफ़िल जे सदर मोहतरम अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब जे लाइ ये सूखड़ी ऐं उहा असां गुज़ारिश कंदासीं मोहतरम मौलाना अब्दुर्रहमान गवोल साहब जिन जी ख़िदमत में त हू पंहिंजे हथनि मुबारकनि सां पंहिंजे हथनि सां असांजे महफ़िल जे साईं मौली साहब आहिनि मौली साहब मौली अब्दुल मालिक जुड़े जो है। अच्छा हाफिज़ सनाउल्ला भुट्टो साहब असांजे मदरसे जा उस्ताद उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त ही ज़मज़म जेका मुंहिंजे ख़्याल में तमामु अज़ीम सूखड़ी आहे उहा साईं अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब जेके महफ़िल जा सदर आहिनि उन्हनि खे पेश कई।
जमजम जी सूखड़ी मोहतरम इंजीनियर अब्दुल आबिद लाखो साहब के शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब ॾेई रहा है। साईं हाफिज मोहम्मद आजम जहांगीरी साहब के शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब जमजम जो तोहफ़ो ॾेई रहा है। ये सुखड़ी जमजम जी मोहतरम सलीम सिंधी साहब जे लाइ। गुजारिश क्यों था मोहतरम हाफिज नेमतुल्ला गबोल साहब के त असांजे मौजूद मेहमान मोहतरम साईं पीर सैयद अली शाह राशिदी साहब के जेके मरकज़ी चेयरमैन आहिनि क़ौमी अमन कमेटी बैन अल मज़ाहिब बिराए हम आहंगी पाकिस्तान के अजरक जी सूखड़ी पेश कनि। साईं मोहतरम साईं पीर अली शाह राशिदी साहब जेके मरकज़ी चेयरमैन आहिनि क़ौमी अमन कमेटी बैन अल मज़ाहिब बिराए हम आहंगी पाकिस्तान जा खेनि अजरक जी सूखड़ी असांजे मोहतरम हाफिज़ नेमतुल्ला गबोल साहब पेश कई।